अस्सलाम वालेकुम आरबीएस बिजनेस रिसर्च एकेडमी में मां तव्हां सामने के भली कार चवां थो। अॼु ही वीडियो लेक्चर नंबर आहे 37 जंहिंमें असां इहो डिस्कस कंदासीं त रेगुलेशन खे कीअं रन कजे स्मार्ट पीएलएस में। दोस्तो जेकॾहिं तव्हां मुंहिंजी वीडियो नंबर 36 ॾिठी हूंदी जंहिंमें मां स्मार्ट पीएलएस जो 4 जो तारुफ़ करायो हुयो, जंहिंजो तव्हां इमेज हिते ॾिसी रहिया आहियो ऐं उनजी लिंक बि मूं जेका हे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾी आहे। त उन में मां रेगुलेशन जो जे बारे में थोरो ॿुधायो त स्मार्ट पीएलएस में असां जेको आहे PLS-SEM खां अलावा असां उन में रेगुलेशन ऐं प्रोसेस जेको आहे उहो बि टूल अप्लाई करे सघूं था। सो हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं त रेगुलेशन खे कीअं रन कजे स्मार्ट पीएलएस में। ॾाढो आसान आहे। SPSS में तव्हां पंहिंजे रेगुलेशन खे रन कंदा हो, साॻे तरीक़े सां जेकी तक़रीबन कमो बि साॻिया हिन में ऑप्शन ॾिनल आहिनि त जी तरीक़े सां आसानी सां तव्हां जेको आहे रेगुलेशन एनालिसिस करे सघो था स्मार्ट पीएलएस में। त हाणे इहो थी सघिजे थो त रेगुलेशन जे अचण खां पोइ स्मार्ट पीएलएस में तव्हांखे जेको आहे SPSS जी ज़रूरत न पवंदी एॾी ख़ासि रेगुलेशन रन करण जे लाइ। सो अचो त पंहिंजे इन रेगुलेशन खे कीअं रन कजे उनखे सम्झण जी कोशिशि कयूं। पर इन खां अॻु में नालो डॉक्टर रहीम सुमरो आहे। मां शाबित यूनिवर्सिटी सां तालुक़ु रखां थो। हिते तव्हां जो स्मार्ट पीएलएस जो ही सर्टिफिकेट ॾिसी रहिया हो जेको मूंखे स्मार्ट पीएलएस अकेडमी तरफ़ां मिलियो। सो हाणे सभ खां पहिरियां तव्हांखे ही हिकिड़ो इंटरफेस तव्हांखे नज़र अची रहियो आहे स्मार्ट पीएलएस जो, जंहिंमें वेलकम टू स्मार्ट पीएलएस 4। इन हवाले खां जेका वीडियो नंबर 36 आहे उनमें मुकमल मां इन जो जेको बि इंटरफेस आहे, जेके ऑप्शन्स आहिनि, मुकमल हुन में डिस्कस कया आहिनि। बहितर रहंदो तव्हां उहा पहिरियां ॾिसी वठो त बाअसी सां इहे सभु शयूं तव्हां सम्झी वेंदव। सो उनमें उहा मां ॿुधायो त सभ खां पहिरियों असांखे हिकिड़ी वर्क स्पेस क्रिएट करणी पवंदी आहे। वर्क स्पेस तव्हांखे क्रिएट करण लाइ हितां बि तव्हां क्लिक करे सघो था ऐं हितां बि तव्हां क्लिक करे सघो था। त चूज़ वर्क स्पेस खे क्लिक कयोसीं त असांखे हाणे हिते मिलियो। असां इनखे पंहिंजे वीडियो हिन में हिकिड़े फोल्डर ते वेंदासीं ऐं हिते त जीअं असां वटि कुझु बि कोन, सभ खां पहिरियों असां वर्क स्पेस क्रिएट करण लाइ असां हिकिड़ो फोल्डर क्रिएट कंदासीं। ठीकु आहे, इन में रेगुलेशन एनालिसिस हिनखे असां नालो रखूं था रेगुलेशन एनालिसिस इन स्मार्ट PLS-4। ठीकु आहे, हाणे असां हिनखे सिलेक्ट कंदासीं त जेके हिन जा फाइल आहिनि जेको कमु त उहो फाइल अपनी सेव इन में कंदो डायरेक्टरी में। हाणे जॾहिं कंदासीं त असांखे ही एक्टिव थी वियो। ठीकु आहे, हाणे असां जेको आहे ही असांजो वर्क स्पेस एक्टिव थी वियो ऐं हाणे सेकंड स्टेप असांजो इहो आहे त असां न्यू प्रोजेक्ट में वेंदासीं। जीअं न्यू प्रोजेक्ट खे क्लिक कंदासीं, ॾिसो जे इन खां अॻु जेसीं असां वर्क स्पेस क्रिएट कोन कयोसीं ओसि ताईं न्यू प्रोजेक्ट वारो जेको आइकन हो उहो इनएक्टिव हुयो। त असां हिनखे हाणे वर्क न्यू प्रोजेक्ट जेको असां कयूं था उनखे असांजो नालो ॾियूं। अच्छा, हाणे हिते जो घुरे त प्लीज़ प्रोवाइड वेल प्रोजेक्ट, असां हिनखे नालो ॾियूं था। हिन में नालो असां ॾिठो आहे त एक्सप्लोरिंग ग्रीन परचेजिंग बिहेवियर मिसाल हिकिड़ो ही डेटा फाइल आहे। क्रिएट कयोसीं। हाणे क्रिएट करण खां पोइ तव्हां हिते ॾिसंदव त असांखे 2 ऑप्शन मिलनि था। हिकिड़ो ऑप्शन आहे इंपोर्ट डेटा फाइल ऐं ॿियो आहे क्रिएट मॉडल। तो सभ खां पहिरियों असां हिनखे असां डेटा अटैच कंदासीं। तमामु आसान आहे। इंपोर्ट डेटा फाइल खे क्लिक कंदो ऐं जिते तव्हांजो डेटा फाइल पियो आहे तव्हां उते। हाणे हिते मूंखे जेके ही मिले थो असां 99 ऑब्जर्वेशंस जेको आहे उन कंदासीं। ठीकु आहे, हाणे 99 ऑब्जर्वेशन पर मक़सदु हिकिड़ो इहो आहे त खोड़ दोस्तनि वटि स्मार्ट पीएलएस जेको आहे हुनजो कमर्शियल वर्जन आहे, फुल वर्जन न बि हुजे, उन ट्रायल वर्जन हुजे। ट्रायल वर्जन हिकिड़ी इहा लिमिटेशन आहे त 99 ऑब्जर्वेशन खां मथे तव्हां उते कमु करे कोन था सघो। त ही डेटा तव्हां इनखे मां जेको आहे इन वीडियो जे हेठां रखी छॾींदुसि। डिस्क्रिप्शन में तव्हां डाउनलोड करे तव्हां इहो साॻियो अमल इन डेटा ते करे सघो था 99 ऑब्जर्वेशन सां। ठीकु आहे, ऐं हाणे तव्हां हिकु पूरो डेटा जो असां तफ़सीलात हिते मिली विया। इहो मां पंहिंजे पोइ डेटा में पोइ लेक्चर नंबर 36 में डिस्कस करे चुको आहियां। असां हिनखे इंपोर्ट कयूं था। असां हिनखे इंपोर्ट थी चुको आहे। ठीकु आहे, हाणे असां डेटा खे डबल क्लिक कंदासीं त असांखे डेटा जी डिस्क्रिप्शन जे बारे में ॿुधाईंदो त हीअ डेटा में कहिड़ी कहिड़ी शयूं अची थियूं वञनि। ठीकु आहे, हाणे असां उन डेटा जी डिस्क्रिप्शन ते अची वियासीं जंहिंमें असांजे इंडिकेटर जे बारे में मुकमल मालूमात आहे, जंहिंमें 9 इंडिकेटर ऐं 99 केसिस आहिनि, 0 मिसिंग वैल्यूज़ आहिनि। इंडिकेटर कोरिलेशन ते वेंदासीं त कोरिलेशन जा वैल्यूज़ असांखे अची विया। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ असांखे हिकिड़ो मॉडल क्रिएट करणो आहे। मॉडल क्रिएट थी करे उन लाइ वरी असांखे हिनखे ॾिठो त तव्हांखे छा करणो आहे। प्लीज़ चूज़ PLS-SEM रन करणो आहे, रेगुलेशन रन करणो आहे या प्रोसेस।
असां के रेगुलेशन रन करणो आहे रेगुलेशन अची त हाणे इते केतो त दिस फाइल इज ब्लैंक हाणे के नालो ॾींदासीं नालो अची 99 ऑब्जर्वेशंस ठीक है इन के जीअं सेव कंदासीं त असां के पंहिंजे सां डेटा एडजस्ट थी वई ऐं हाणे असां सां जेको मॉडल असां क्रिएट करे सघूं था हाणे जेका डेटा असां वटि अची वई ठीक है इन पूरे इंटरफेस के बारे में तव्हांखे सभिनी खे ख़बर मां उम्मीद कयां तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी इन पूरे इंटरफेस जी त असां डायरेक्ट अचूं था पंहिंजी डिपेंडेंट वेरिएबल ते तव्हां हिते इमेज बि ॾिसी रहिया आहियो इन इमेज तहत असांखे मॉडल डेवलप करणो आहे त इन इमेज में असांजो जेको डिपेंडेंट वेरिएबल आहे उहो असांजो जीपीपी आहे सिर्फ़ु इनखे ड्रैग करे विच ते जिते तव्हां मुनासिब सम्झो था उते रखी करे छॾे ॾियणो एंटर करणो आहे जीअं एंटर कंदो त तव्हांजो डिपेंडेंट वेरिएबल तव्हांजो खुली ईंदो ठीकु आहे ऐं इंटरसेप्ट ठीकु आहे उन खां पोइ जेके बि तव्हांजा इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि उहे सभु मां खणी थो अचां इहे सभु खणी करे तव्हां छा कंदो इन जीपीपी जे मथां जेको डिपेंडेंट वेरिएबल जे मथां तव्हां इनखे छॾींदव उन खां पोइ एंटर कंदव त इहे तव्हांजा अची विया ठीक है हाणे हिकु तव्हांजो मॉडल क्रिएट थी वियो ठीक है हाणे हिते करे असां एसपीएसएस जी ॻाल्हि कयूं त एसपीएसएस में अहिड़े क़िस्म जो को मॉडल क्रिएट कोन थींदो आहे हू रन करे तव्हांखे रिज़ल्ट ॾींदो आहे ऐं रिज़ल्ट खे तव्हां वञी इंटरप्रेट करे पंहिंजे रिसर्च पेपर में जिते बि तव्हां मुनासिब सम्झंदा उते रखंदा आहियो पर ही ॾाढी ज़बरदस्त जेको आहे फीचर आहे स्मार्ट पीएलएस में जॾहिं तव्हां हिन में रेगुलेशन रन कयो था ही तव्हांखे पूरो उहो ग्राफ बि ॾिए थो त हाणे इन ग्राफ जे हवाले खां असां हिनखे थोरो ही जेके असां ऑप्शन्स आहिनि ऑप्शन जे बारे में तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे त असांजी जीपीपी जा जेके इंडिकेटर्स आहिनि असां इनखे लेफ्ट अलाइन कयूं था लेफ्ट अलाइन कयोसीं त कुझु असांखे बहितर थी वियो ऐं तव्हां इनखे अॻिते पोइ करे सघो था ही इन जो इंटरसेप्ट आहे जॾहिं तव्हां जेको आहे सो मल्टीपल रेगुलेशन जी पूरी जेको आहे इक्वेशन खे ॾिसंदव त उन में असांखे हिकिड़ो इंटरसेप्ट मिलंदो आहे ही उहा इंटरसेप्ट आहे ठीकु आहे तव्हां इनखे एडिट बि करे सघो था अॻिते पोइ तव्हां इनखे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ तव्हां डेटा खे इन जेकी आहिनि असांजी लाइन इनखे अॻिते पोइ करे सघो था ठीकु आहे सो असां डायरेक्ट छा था कयूं जेके तव्हां थोरो हेठि बि त ईअं कुझु मुनासिब ॾिसो हिते जेका हिकिड़ी लाइट ग्रीन लाइन अचे थी जेका ज़हर थी करे त इन जी जेको आहे पंहिंजो त इहे कीअं हिक ॿिए सां कनेक्ट आहिनि हाणे ॾिसो तव्हांखे कुझु बहितर नज़र ईंदो हूंदो ठीकु आहे त इन तरीक़े सां तव्हां हिनखे एडिट करे सघो था पंहिंजी सहूलियत मुताबिक़ हाणे असां डेटा इन सां अटैच करे छॾी आहे ऐं असां खां पोइ असां बग़ैर देरि जे असां हिनखे कैलकुलेशन तरफ़ हलूं था जॾहिं कैलकुलेशन तरफ़ हलियासीं त असांखे स्टैंडर्ड एल्गोरिथम मिली वई जंहिंमें असांखे रेगुलेशन एनालिसिस आहे नेसेसरी कंडीशन एनालिसिस आहे या एनसीए परम्यूटेशन तो हिन वीडियो में असां सिर्फ़ु जेको आहे रेगुलेशन एनालिसिस ते कमु कंदासीं क्लिक कंदो त असांखे हिकिड़ो ॿियो डायलॉग बॉक्स खुली ईंदो जंहिंमें असांखे कुझु शइ मिली ईंदो लीनियर रेगुलेशन इज़ अ मॉडल फॉर प्रिडिक्टिंग द वैल्यू ऑफ वन डिपेंडेंट वेरिएबल बेस्ड ऑन द वन आर मोर डिपेंडेंट वेरिएबल वधीक इंफॉर्मेशन आहे त थोरो वधीक ॾिसी वठो वधीक इंफॉर्मेशन छा थो ॾे अचे थो उन तरफ़ बि हलो सो हिते जेको वधीक असांखे मालूमात मिले थी उहो आहे त लीनियर रेगुलेशन So linear regression is a model predicting the value of one dependent variable based on the one or more. SmartPLS allows you to run the linear regression, single or multiple regression. So हाणे इन में इहा असांखे मिली वई त असां साॻियो ई अमल regression वारो SmartPLS में बि करे सघूं था ठीक है इन वाले का ही हेठि वधीक मालूमात आहे तव्हां पंहिंजे फारिग टाइम में तव्हां लिखी सघो था ऐं ही हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त बुक आहे मल्टीपल डेटा एनालिसिस जो हेयर एंड हेयर जो टाइम मिले इनखे तव्हां ज़रूरु पढ़ो ॾाढो सुठो किताबु आहे ऐं जॾहिं तव्हां इनखे रन कंदो अहिड़े क़िस्म जा असांखे रिज़ल्ट्स मिली वेंदा ठीकु आहे सो हाणे वरी सां हलूं था पंहिंजे जेको आहे सो एसपीएसएस वारे हाणे वरी सां पंहिंजे स्मार्ट डैशबोर्ड ते हलूं था ठीक है सो हाणे जॾहिं आयासीं त हिते असां खां पहिरियों हिकु त टेस्ट टाइप कहिड़ी आहे टू टेल आहे या वन टेल आहे ॿियो सिग्निफिकेंस लेवल आहे जंहिंमें असां 0.05 या ॿिए लफ़्ज़नि में 95% कॉन्फिडेंस इंटरवल रखूं था ॿियो आहे स्टैंडर्ड एरर टाइप कहिड़ी आहे उहो नॉर्मल स्टैंडर्ड डेविएशन स्टैंडर्ड एरर हुजे या ॿियो को हुजे थोरो हिन में अंदरि वञी ॾिसो भला जॾहिं असां कयूं था त टेस्ट टाइप त टू टेल आहे वन टेल इहो तव्हांखे डिसाइड करणो पवंदो पाण टू टेल उन खां पोइ तव्हां हिन में कॉन्फिडेंस इंटरवल या सिग्निफिकेंस जेका लेवल तव्हां 10% 0.1 बि रखी सघो था 0.05 ऐं 0.001% लिखी सघो था ॿियो स्टैंडर्ड एरर जेको असां हेट्रोस्टाटी बि असां स्टेनॉर्मल एरर खे चूज़ कयूं था ठीकु आहे ऐं उन खां तव्हां डिफॉल्ट सेटिंग ॾिबी आहे त इहा जेकी डिफॉल्ट जेकी तव्हां का चेंज न कई त पोइ डिफॉल्ट सेटिंग ते तव्हां हलाए वेंदो ऐं स्टार्ट कैलकुलेशन्स असां कंदासीं त हाणे हीउ बटण अची वियो प्रोग्रेस त हीउ प्रोग्रेस करे थो हीउ सॼो रन करे रहियो आहे असांजो
ठीक है कैलकुलेट हाणे असांजे इहो कैलकुलेट थी चुको ऐं असांखे रिजल्ट्स मिलण वारा आहिनि ठीक है हाणे असांखे पंहिंजा रिजल्ट्स मिली विया ऐं हिते तव्हां ॾिसो था त हिते तव्हांखे मैसेज आहे त 99 ऑब्जर्वेशंस यानी जेको तव्हां जिते कमु करे रहियो उनजो ही पूरो तव्हांखे मैसेज मिली रहियो आहे ऐं हिन में असांजो सॼी जो इम्पैक्ट नज़र अची रहियो आहे जेके बि असांजा इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि डिपेंडेंट वेरिएबल जे मथां ऐं ही असांजो जेके कोएफिशिएंट्स आहिनि रेगुलेशन कोएफिशिएंट्स आहिनि जेको इम्पैक्ट आहे कंहिंजो पॉजिटिव इम्पैक्ट आहे ऐं कंहिंजो नेगेटिव इम्पैक्ट आहे तव्हांजे डिपेंडेंट वेरिएबल ते हाणे असां ही इंटरसेप्ट जो वैल्यू आहे 0.000 ऐं इन खां पोइ ही जीपीबी जो वैल्यू आहे हिन में जेको आहे अच्छा हिन में असां थोरो कंदासीं हिन कंदासीं जी क्लिक कंदो तव्हांखे मिली वेंदो त हिन में आर स्क्वायर 0.17 एडजस्टेड आर स्क्वायर उहो 0.01 0.13 आहे ऐं डर्बन बॉस्टन टेस्ट जेका उहा असांजी 1.49 आहे थोरो मां तव्हांखे ॿुधाए थो वञां त डर्बन बॉस्टन टेस्ट छा हूंदी आहे अचो त इनखे थोरो सम्झी वठो हाणे असां डर्बन बॉस्टन स्टैटिस्टिक जी डेफिनेशन ते अची वियासीं पर बिफोर इन खां अॻु में मां थोरो तव्हांखे ॿुधाईंदो हलां ही ॾाढी शानदार वेबसाइट आहे इन्वेस्टोपीडिया जंहिंमें एजुकेशन जे हवाले खां सिमुलेटर योर मनी इनमें काफ़ी जेके आहिनि ख़ासि तौर ते जेको एजुकेशन जे हवाले खां जेके दोस्त बिजनेस जा आहिनि या जेके इकोनॉमिक्स में आहिनि एक्चुअली कॉमर्स जा जेके दोस्त कमु कनि था इन शोबनि में पढ़नि था त हिकिड़ी बहितरीनु वेबसाइट आहे हिन में जेके बि इकोनॉमिक्स जा ये टर्म्स जेके तव्हां उहो टर्म्स जी मुकमल डेफिनेशन बि हुन में जी हाँ डर्बन बॉस्टन स्टैटिस्टिक डेफिनेशन आहे उन जा मिसाल आहिनि उन में वीडियोस बि ठहियल आहिनि त तव्हां बस मिसाल जीडीपी खे तव्हां सम्झणु चाहियो था त बहितरीनु तरीक़े सां जीडीपी सम्झाए थो उन पूरी जेको आहे वीडियो भी आहे तव्हां उहा बि चेक करे सघो था पंहिंजे फाइल में बहरहाल आई स्ट्रांगली एडवाइस त तव्हां हिन वेबसाइट खे ज़रूरु ॾिसो ॾाढी कम जी शइ आहे ठीकु आहे त हाणे डर्बन बॉस्टन टेस्ट जेका असांजी हिन में अची थी वञे हाणे हिन में डर्बन बॉस्टन टेस्ट आहे डर्बन बॉस्टन टेस्ट इज अ टेस्ट ऑफ द ऑटो कोरिलेशन इन द रेसिड्यूअल्स फ्रॉम द statistical model or regression analysis में जॾहिं तव्हां इनखे असां कयूं त कंहिं किथे को ऑटो कोरिलेशन त कोन्हे तव्हांजी डेटा में जॾहिं कंहिं क़िस्म जो ऑटो कोरिलेशन मक़सदु त ॿ वेरिएबल जे विच में को ख़ासि को कोरिलेशन त कोन्हे ख़ासि जेको आहे जेको हिकु मुख़्तलिफ़ जेके टाइमनि ते उहो हलंदो थो रहे त इनखे असांखे चेक करणो पवंदो आहे जेको आहे ऑटो कोरिलेशन खे त इन जो को वैल्यू आहे उहो जेको आहे उहो पॉइंट उहो 0 खां वठी 4 ताईं आहे A value after 2 indicates there is no autocorrelation detected in the sample. ठीक है ऐं जेकॾहिं जो उन खां पोइ असां जेके ॿियो त ॾिसूं था त वैल्यू 0 to 1 0 to less than 2 point to the positive correlation आहे ऐं autocorrelation ऐं 2 खां 4 इहो नेगेटिव autocorrelation आहे त जीअं असांजो वैल्यू उहो स्लाइटली जेको आहे उहो 2 खां घटि आहे त इनखे चई सघूं था त असांजी डेटा में जेको आहे उहो स्लाइटली जेको उन में उहो पॉजिटिव ऑटो कोरिलेशन आहे ही टेकअवेज़ आहिनि ही मुकमल मालूमात हिन में ॾिनल आहे इन हवाले खां ठीकु आहे तव्हां हिते ॾिसो था ऐं इन में तव्हां ॿियो को टर्म ॾिसणु चाहियो था तव्हां उहो ॾिसो अचो त वापसि पंहिंजे SmartPLS डैशबोर्ड ते हलूं था वापसि सां उन ते अची वियासीं ऐं हाणे हिन में असां कुझु शयूं मुख़्तलिफ़ डिस्कस कंदासीं मिसाल ही असांजी आर स्क्वायर आहे ठीकु आहे ब्लैंक थी वेंदो त हिते तव्हांखे कुझु जीपीबी मिली थो वञे पर जेके तव्हांखे आर स्क्वायर खपे त आर स्क्वायर जो वैल्यू अची वेंदो 0.17 जेके तव्हांखे डर्बन बॉस्टन टेस्ट खपे त उनजो वैल्यू 1.49 जी मूं अॻु में ॿुधायो त इहो 2 खां थोरो घटि आहे इन मक़सदु आहे त हिन में ऑटो कोरिलेशन त आहे पर इहो पॉज़िटिव आहे ठीकु आहे हालांकि जो बहितर जेको आहे उहो 2 या इन जे बराबरि हुजे ठीकु आहे उन खां पोइ ही आर स्क्वायर जी एडजस्टेड आर स्क्वायर तव्हांखे हितां मिली वेंदी उन खां स्टैंडर्ड कोएफिशिएंट्स आहिनि स्टैंडर्ड कोएफिशिएंट जेके हिन वक़्तु तव्हांखे ही मिली रही स्टैंडर्ड कोएफिशिएंट तव्हांखे मिली रहिया आहिनि पर जेकॾहिं तव्हां इन में कोएफिशिएंट सां गॾु तव्हां पी वैल्यू चाहियो था त भई इन मां कहिड़ा सिग्निफिकेंट ऐं कहिड़ा नॉन सिग्निफिकेंट आहिनि त उहे पी वैल्यू बि तव्हांखे मिली रहिया आहिनि मिसाल ई के एनवायरमेंटल नॉलेज जो जीपीबी जे मथां इम्पैक्ट उहो 0.24 आहे जेको पॉज़िटिव बि आहे छो जो हीउ जेको वैल्यू आहे 0.02 इहो तमामु घटि आहे 0.05 खां आईटीबी इंटरपर्सनल इन्फ्लुएंस जेको आहे उहो जेको आहे उहो नेग्लिजिबल आहे इहो नेगेटिव 0.04 आहे ऐं जेको नॉन सिग्निफिकेंट बि आहे ठीकु आहे इहे टी वैल्यू आहे ऐं उन ई पी वैल्यू आहे ठीकु आहे ऐं उन खां पोइ तव्हांजा
स्टैंडर्डाइज़ जेके ही असांजा टी वैल्यूज़ आहिनि पर जेकॾहिं तव्हांखे अनस्टैंडर्डाइज़ खपनि त उहो स्ट्रेंथ कोएफिशिएंट बि अची विया अनस्टैंडर्डाइज़ पी वैल्यू बि अची विया ऐं जेको आहे हिते असां कोशिशि इहा कंदा आहियूं त अनस्टैंडर्डाइज़ तॾहिं खणंदा आहियूं जॾहिं असांजा जेके स्केल आहिनि उहो जेके असांजा साॻा ई आहिनि यानी थ्रू आउट जेको तव्हां जंहिं स्केल ते तव्हां डेटा कलेक्ट कई उहो साॻी आहे साॻियो स्केल आहे त पोइ अनस्टैंडर्डाइज़ ठीकु आहिनि पर जेके तव्हां मुख़्तलिफ़ स्केल हिन में इस्तेमालु कया आहिनि त पोइ स्टैंडर्डाइज़ वधीक बहितर आहे ऐं उन खां पोइ जेको मां हमेशह चवंदो आहियां मैजिक आहे हीअ मैजिक आहे जंहिं ॿुधाए थो सभ खां वधीक इम्पैक्ट कंहिंजो आहे अनस्टैंडर्डाइज़ कोएफिशिएंट ते पर हिते ईंदासीं त पोइ बि कुझु बहितर हिन जो आहे सभ खां वधीक इम्पैक्ट हिन जो आहे यानी ठीकु आहे उन खां पोइ असां हलंदासीं ग्राफिक्स ते त इन जो ग्राफिकल कहिड़ियूं शयूं अचनि थियूं सो हिते थोरो असां अची विया आहियूं रिपोर्ट्स ते हाणे रिपोर्ट्स में जेके मां टूल तव्हांखे हुते ॾेखारिया साॻी टूल तव्हांजे हिते बि आहिनि ऐं हिन में तव्हांखे ॿुधाए थो त मीडिया जो जेको अनस्टैंडर्डाइज़ कोएफिशिएंट उहो नेगेटिव 0.11 आहे जेको स्टैंडर्ड कोएफिशिएंट जो आहे जेको असांजो टी वैल्यू 0.96 आहे ऐं पी वैल्यू असांजो 0.0 ऐं ही नेगेटिव आहे जेके नेगेटिव जेके जा नॉन सिग्निफिकेंट आहिनि उहे असांजा रेड कलर्स में ऐं जेके सिग्निफिकेंट उहे असांजा ग्रीन कलर में आहिनि छह टोटल असांजा पंहिंजो इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि जंहिंमां 3 सिग्निफिकेंट आहिनि ऐं 3 नॉन सिग्निफिकेंट आहिनि साॻी रिज़ल्ट तव्हांखे मिली थो ही समरी ऑफ अनोवा आहे एनालिसिस ऑफ द वेरियंस आहे ही अनस्टैंडर्डाइज़ कोएफिशिएंट आहिनि ही स्टैंडर्डाइज़ कोएफिशिएंट आहिनि ऐं क्वालिटी आहे त डेटा जी क्वालिटी केतिरी बहितर आहे उन में तव्हांखे आर स्क्वायर मिली थी वञे एडजस्टेड इन डर्बन मॉडल्स ऐं उन खां पोइ कोलिनिटी तमामु वॾो मसइलो आहे उहो कोलिनिटी आहे जेके तव्हांखे वैल्यूज़ मिली रहिया आहिनि जेके सभु ग्रीन में आहिनि एटलीस्ट इन में कंहिं क़िस्म जो कोलिनिटी असांखे नज़र कोन थी अचे कोलिनिटी में असांजा वीआईपी मिली विया इन असांजा कंडीशन इंडेक्स आहे वीआईपी जो मक़सदु आहे जेको उहो बि वैल्यू जंहिंजो जेको आहे 3 खां या 5 खां कुझु केसिस में वधीक हूंदो त ही उनखे नेगेटिव रेड कलर में ॾींदो हिते त ही 3 जो आहे जे 3 खां मथे हुजे हा त इहो ज़ाहिर आहे जेको असांखे नेगेटिव पर कोई बि इशू कोन्हे कंडीशन इंडेक्स बि ॿियो टूल आहे जेको वरी ज़ाहिर कंदो आहे तव्हांजे कोलिनिटी खे ठीकु आहे त ही इन जो आइगन वैल्यू आहे इन कोलिनिटी हिन जो जेकॾहिं 10 खां मथे हूंदो त ही उनखे ज़ाहिर कंदो जेको आहे उहो पंहिंजो कोलिनिटी खे ज़ाहिर कंदो ऐं 15 खां मथे हूंदो पोइ त पक असांजी कोलिनिटी आहे इन हवाले खां तव्हां ॾिसो था त ही जेको 13 आहे इहो 10 खां मथे इहो इनखे ब्लैक कलर में आहे पर ही जेके 4 आहिनि असांजी बक़ाया जेके आहिनि इहे सभु असांजा जेके आहिनि से उहे विदिन द रेंज आहिनि यानी 10 जे विच में अंदरि आहिनि ठीकु आहे ऐं उन खां पोइ असां थोरो अॻिते हलूं त रिज़िड्यूअल्स तव्हांखे मिली रहिया आहिनि जंहिंमें असांजा रिज़िड्यूअल्स अची विया डिस्क्रिप्टिव तव्हांखे मिली वई मीन मोड मीडियन अची वियो क्यू प्लॉट अची वियो जंहिंमां तव्हां सम्झी सघो था त क्यू प्लॉट उन खां रिज़िड्यूअल्स आहिनि दोस्तो मां तव्हांजी ॻाल्हि लाज़मी ॿुधाईंदो रहां मूंखां ॻाल्हि ज़हन मां निकिरी वई त मल्टीपल रेग्रेशन रन करण खां अॻु में उनजा कुझु असम्पशन्स आहिनि जेके इंतिहाई लाज़िम आहिनि तव्हांखे मीट करण जे लाइ लेकिन तव्हां उहो मीट नथा कयो त जेका बि एक्सरसाइज़ आहे जेको बि तव्हां कमु कयो था इहो फज़ूल आहे थोरो मां तव्हांखे इन हवाले खां ॾेखारींदो हलां त उहे जेके मल्टीपल रेग्रेशन जा असम्पशन्स कहिड़ा आहिनि नंढो तारो मां तव्हांखे कंदो अचो त उन तरफ़ हलो ही असम्पशन जो ॾिसी रहिया आहियो हे चए थो when running multiple regression there are several assumptions that you need to check your data meet the data तव्हांजी assumption खे meet कर दिया in order for analysis to be reliable and valid जेके तव्हांखे reliable and valid जेकी assumption results खपनि त तव्हां लाइ लाज़िम आहे त तव्हां assumption खे ज़रूरु meet कयो उनमें ही डेटा आहे जंहिं डेटा ते हिन इहे जेको आहे अप्लाई कयो आहे थोरो मां assumption त हिन में जाम आहिनि ठीकु आहे हीउ ॾाढो सुठो डॉक्यूमेंट आहे मां लिंक रखी थो छॾियां बल्कि मां रखी थो छॾियां त जीअं तव्हां हिनखे पास में डाउनलोड करे सघो हीउ सभु assumption नंबर 1 आहे त हिनखे तव्हां कीअं चेक कयो पंहिंजे में हीउ मुख़्तलिफ़ assumption आहे हर हिकु जो SPSS में तव्हां कीअं चेक कयो SmartPLS में इहा ऑप्शन असां वटि कोन्हे पर तव्हां इन डेटा खे assumption चेक करे SPSS में पोइ हिन डेटा खे हिते खणी ईंदव त वधीक बहितर आहे ऐं आख़िर में ही जेको आहे हिकिड़े वन पेज ते असांजा मुख़्तलिफ़ assumption नंबर 1 आहे the relationship between the IV and DV is linear. माना मीन relationship linear ज़रूर हुजणु घुरिजे ॿियो there should not be multipolarity in your data इहा बि न हुजणु घुरिजे the values of residual are independent इहो टियों assumption आहे चोथों आहे the residual should be constant ठीकु आहे ऐं इन खां पोइ पंजो assumption इहो आहे त values of residual are normally distributed and last जेको आहे there is no influential case in the biasing
ये 6 assumptions आहिनि जेके तमामु लाज़िम आहिनि तव्हांखे मीट करणु। हाउ टू मीट, कीअं मीट कबो, उन लाइ पूरो उन में तफ़सील ॾिनल आहिनि, पूरी हिकिड़ो गाइडलाइन ॾिनल आहिनि स्पेसिस में। हाणे वरी वापसि हलूं था पंहिंजे डैशबोर्ड ते। सो ही असांखे वापसि अची वियासीं, ही असांखे इन जो मॉडल मिली रहियो आहे, ही रेसिडुअल जो आहे। जेके बि मां तव्हांखे assumption ॿुधाए, ई सभु assumption हिन में ॾेखारे रहियो आहे। बहितर इहो रहंदो assumption मीट करे पोइ ठाहे ईंदो त तव्हांखे हिकिड़ा बहितर रिज़ल्ट्स मिलंदा। ठीक है, उन खां पोइ असांजो आहे प्रिडिक्टेड वैल्यूज़ आहिनि, जंहिंमें असांजा डिस्क्रिप्टिव मिली आहे तव्हांखे। इन जी एल्गोरिथम जेका उहा बि हिन में असांखे मिले थी, त सेटिंग आहिनि, त हिन में असांजो यानी असां छा कयो आहे इन मुकमल मालूमात आहिनि। 99 ऑब्जर्वेशंस आहिनि, इहो जो डेटा फाइल, ही डेटा सेटअप अची वियो। ठीक आहे, ही रेग्रेशन एनालिसिस अची वियो सेटिंग्स में, जेको असां सेटिंग ॾिनी हुअसि अॻु में। ठीक है, ऐं उन खां पोइ ही मॉडल डेटा अची वई, त इन में छा थो चए इहो ॾिसी वठूं। ही काफ़ी बेहतर अच्छा ही डिस्क्रिप्ट ऐं कोरिलेशन, ही जेके अॻु में असां ॾिसे सो त डिस्क्रिप्टिव आहे डेटा आहे उन जा मालूमात, त ही मुकमल जेका मालूमात असांखे इन में मिली वई, जेकी बि इन जा रिज़ल्ट्स आहिनि। अच्छा, उन खां पोइ हिन जो हिकिड़ो बहितर ऑप्शन इहो आहे त तव्हां हिनखे जेकॾहिं एक्सेल में तव्हां हिनखे एक्सपोर्ट करणु घुरो था त तव्हां इहो बि ॾेई सघो था। शायदि तव्हांजे ट्रायल वर्जन में तव्हांखे इहा सहूलियत न मिलंदी हुजे, तव्हां हिनखे जेको आहे एक्सपोर्ट नथा करे सघो। ठीक है, कि तव्हां हिनखे पंहिंजो HTML में तव्हां कयो त उहो बि तव्हां करे सघो था, ऐं हिनखे जेके पूरी खे तव्हां कॉपी करे एक्सेल में खणी वञणु चाहियो था त उहा बि करे सघो था। ठीक आहे, त इहे सभु जेके सहूलियतूं हिन में इन ॾिनियूं आहिनि। ठीक है, असां वरी पंहिंजे उन ग्राफ ते वापसि अची वियासीं, त हाणे हिन ग्राफ में तव्हां जेके चेंज को करणु चाहियो था, त हिन में तव्हां जीअं क्लिक कंदव त तव्हां हिनखे कैप्शन इन द मॉडल, जेको मॉडल में तव्हां खणी उनजो कैप्शन साॻियो हुजे, या तव्हां हिनखे चेंज करणु चाहियो था, कैप्शन इन रिपोर्ट जेका तव्हां हिनखे रिपोर्ट लिखंदव उन में को चेंज करणु चाहियो था त करे सघो था, ऐं इहो करे। अच्छा, उन खां पोइ हिनखे तव्हां क्लिक करे हिते कंदव एक्सपोर्ट इमेज। एक्सपोर्ट इमेज खे तव्हां कंदव त जेको त वेयर यू वांट टू प्रिंट, असां हिनखे क्लिपबोर्ड कॉपी था कयूं, ऐं असां किथे वर्ड फाइल मां तव्हांखे चेक हिनखे जेको आहे न उहो पेस्ट करे ॾेखारे थो त इहो कीअं ईंदो ऐं केॾो ज़बरदस्त तव्हांखे इहो ऑप्शन ॾेई रहियो आहे स्मार्ट PLS। अच्छा, हिते हिकिड़ी वर्ड फाइल में अची वियूं, असां हिनखे हिते कॉपी पेस्ट था कयूं। ठीकु आहे, हाणे तव्हां ॾिठो त हिकिड़ो बहितर तरीक़े सां तव्हांजो हाणे तव्हां हिनखे ही इमेज में अची वियो आहे, तव्हां हिनखे तव्हां एडिट करे तव्हां किथे बि हिनखे रखी सघो था पंहिंजी सहूलियत मुताबिक़। हाणे अहिड़ी क़िस्म जी फैसिलिटी तव्हांखे जेको आहे SPSS में जेका रहंदव, अहिड़े क़िस्म जो मॉडल तव्हां निकिरंदो कोन, त हिन में इहा सहूलियत बि अव्हांखे ॾिनल आहे। त दोस्तो आख़िर में मां उमेद कयां थो त हीअ जेका पूरी एक्सरसाइज़ थी आहे इहा यकीन तव्हांखे पसंदि आई हूंदी, त असां कीअं इस रेग्रेशन के SmartPLS-4 में असां रन करे सघूं था। SmartPLS-3 जा जेके बि वर्जन, मिसाल SmartPLS-1 खां वठी SmartPLS-3 जा जेके बि आहिनि कंहिंमें बि इहो फंक्शन असांखे कोन थो मिले, हिन SmartPLS-4 में असांखे इहो मिली रहियो आहे। आख़िर में जेके तव्हांखे वीडियो पसंदि आहे त तव्हां इन वीडियो खे ज़रूरु लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, ऐं मूंखे ॿुधायो इन खां वधीक तव्हां ॿियो छा था ॾिसणु चाहियो, त जीअं मां उन तरीक़े सां तव्हां लाइ उहो वीडियो ठाहियां। आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी वीडियो खे आख़िर ताईं ॾिसण जे लाइ। ख़ुदा।